सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब ॿियो सबक़ 6 ज़बान जी बनावट ऐं कम टांग एनाटॉमी एंड वर्क। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। अॼु असां तव्हां सां ॻाल्हियूं कंदासीं कुझु मज़ेदार शयुनि जी, उनजे ज़ाइक़नि जी, उनखे चखण जी। ॾिसंदासीं त ज़बान जो चस्को छा हूंदो आहे। हाणे असां सभु शयूं हुते रखियूं जेके खाधे वारियूं। असांखे ख़बर आहे त इन जा मुख़्तलिफ़ ज़ाइक़ा आहिनि। मिठाई जेका आहे मिठी आहे, मिर्च तिखा आहिनि, अंबड़ी खटी आहे, लीमो खटो आहे, निमूरी कोड़ी आहे, पकोड़ा चहिरा आहिनि, पताशा ऐं रेवड़ियूं जेके आहिनि उहे मिठा आहिनि। आख़िर असांखे इहा कीअं थी ख़बर पए? असां में का हिस आहे जेका असांखे ॿुधाए थी। उहा हिस आहे ज़ाइक़ो ऐं ज़बान हुनजो उज़्व आहे जेको हुन ज़ाइक़े खे महसूस कंदो आहे। हाणे ॻाल्हि कयूं था ज़बान जी। ज़बान ज़ाइक़े महसूस करण जो उज़्व आहे। हिन में कीमियाई ख़ाबिरूं हूंदा आहिनि। घणा ख़ाबिरूं ज़बान में हूंदा आहिनि, पर कुझु ख़ाबिरूं वात जे अंदरि मथे पासे बि हूंदा आहिनि जेके ज़ाइक़ो महसूस कंदा आहिनि। ख़ाबिरूं 4 बुनियादी ज़ाइक़ा महसूस करे सघंदा आहिनि: लूणियाठो, मिठो, खटो ऐं कोड़ो। अचो त ज़बान जी बनावट जे बारे में कुझु ॾिसूं। हीअ ज़बान जी तस्वीर ठहियल आहे। हीअ ज़बान जो साम्हूं वारो हिसो आहे ऐं हीअ पुठिएं पासे वारो हिसो आहे। सॼी ज़बान ते दाणा ठहियल हूंदा आहिनि, जिन मां कुझु दाणा सन्हड़ा, कुझु वॾा, कुझु लाइनुनि वारा या लीकनि वांगुरु ऐं कुझु काफ़ी वॾा हूंदा आहिनि। ज़बान मुश्कुनि जो ठहियल या मसल्स जो ठहियल उज़्व आहे। पठनि जो खुहरो मथासिरो हूंदो आहे ऐं दाणेदार बनावट हूंदा आहे। इन्हनि दाणनि खे या दाणेदार बनावटुनि खे पपिलाई या पपीलाई चइबो आहे। पपीलाई या पपीलाई, हिकिड़े खे पपीला ऐं घणा हूंदा त पपीलाई। चइनि क़िस्मनि जा दाणा हूंदा आहिनि। पहिरियां हूंदा आहिनि सरकमवेलेट पपीलाई, जेके गोलाई में हूंदा आहिनि ऐं पुठिएं पासे हूंदा आहिनि ज़बान जे। ॿिया हूंदा आहिनि फिलीफार्म पपीलाई, उहे नंढड़ा हूंदा आहिनि, घणा हूंदा आहिनि ऐं इन में कंहिं बि क़िस्म जा ख़ाबिरूं या रिसेप्टर्स कोन हूंदा आहिनि। टियों क़िस्म आहे फंगाई फार्म या फंजी फार्म पपीलाई। उहे खुंभीअ जी शिकिल जा हूंदा आहिनि ऐं उन में कुझु ख़ाबिरूं हूंदा आहिनि। ॿिया आहिनि फोलिएट फार्म पपीलाई, जेके ज़बान जे ॿिन्ही पासनि में हूंदा आहिनि। उहे ख़ाबिरुनि सां भरियल हूंदा आहिनि। दाणनि जे अंदरि ही जेको तव्हांखे दाणा ॾिसजनि था उहे टेस्ट बड्स या ॻोढ़ियूं न आहिनि, पर दाणनि में अंदरि टेस्ट बड्स या ज़ाइक़े वारियूं ॻोढ़ियूं हूंदियूं आहिनि, जेको असां अॻियां हली ॾिसंदासीं छा आहे। अचो त असां इन्हनि पपीलाई जी बनावटुनि खे थोरो वॾो करे ॾिसूं। हिन जाइ खे जेकॾहिं वॾो कबो त इन जाइ ते असां वटि फंगाई फार्म या फंजी फार्म पपीलाई हूंदा, जिन जी शिकिल खुंभीअ जहिड़ी हूंदी आहे, उनखे खुंभीअ जहिड़ा पपीलाई चइबो आहे। हिननि में 3 खां 5 ताईं ख़ाबिरूं हूंदा आहिनि जेके ज़ाइक़ो महसूस कंदा आहिनि। यानी टेस्ट बड्स हिन में 3 खां वठी 5 ताईं आहिनि। ज़ाइक़े वारियूं ॻोढ़ियूं 3 खां 5 ताईं। फिलीफार्म पपीलाई जेके तमामु घणा आहिनि सॼी ज़बान ते, सन्ही चुंभ वारा आहिनि। इन्हनि में कंहिं बि क़िस्म जा टेस्ट बड्स या ज़ाइक़े महसूस करण वारा ख़ाबिरूं कोन हूंदा आहिनि। सरकमवेलेट पपीलाई जेके ज़बान जे पुठिएं हिस्से में आहिनि, इन्हनि में 50 खां 100 ताईं टेस्ट बड्स हूंदा आहिनि हर सरकमवेलेंट पपीला में। जेकॾहिं इन खे मां अञा बि वॾो करे ॾिसां हिन हिसे खे, त उहो मूंखे हीअं नज़र ईंदो, जंहिंमें असां ॾिसी सघूं था त दाणेदार बनावट अंदरि बि मौजूदु आहे। हिन हिसे में जेके ज़बान जे पासनि वारा हिसा आहिनि ॿिन्ही, उन्हनि में असां वटि फोलिएट पपीलाई हूंदा आहिनि
उन जी शिकिल हिन जी अहिड़ी हूंदी आहे ऐं हिन में बि टेस्ट बड्स मौजूदु हूंदा आहिनि जेके 50 खां 100 ताईं हर कंहिं में हूंदा आहिनि। टेस्ट बड्स या ज़ाइके वारियूं ॻोढ़ियूं जेकॾहिं अञा बि वॾियूं करे ॾिसजनि त असांखे हीअं नज़र ईंदियूं। इन्हनि में हिते जेके आहिनि उहे केमिकल ख़ाबरू हूंदा आहिनि। उहे ख़ाबरू असल में 50 खां 100 ताईं जीव घड़ा हूंदा आहिनि। उन्हनि जे मथां ई वार हूंदा आहिनि, इन जे मथां पिक या थुक हूंदी आहे। हिते ज़ाइके जो सुराख हूंदो आहे जंहिंमां खाधो अंदरि हिननि टेस्ट बड्स में वेंदो आहे ऐं सेल या ही जीव घड़ा उनखे महसूस कंदा आहिनि ऐं एनालाइज़ कंदा आहिनि। इहे ज़ाइके जा ख़ाबरू आहिनि ऐं उहा ख़बर बरक़ी सिग्नल जे वसीले दिमाग़ी तंत मां दिमाग़ ते पहुचंदी आहे। ज़ाइके जे अमल जो अहम हिसो टेस्ट बड या ज़ाइके वारियूं ॻोढ़ियूं आहिनि। इन्हनि खे टेस्ट बड इन जे करे चइबो आहे जो इन्हनि जी शिकिल बड्स यानी मुखड़ी जहिड़ी हूंदी आहे। अंग्रेज़ीअ में मुखड़ीअ खे बड चइबो आहे। सोचियो त ॾिसूं इहे टेस्ट बड्स कीअं कमु कनि था ऐं असांखे कीअं ज़ाइके जी ख़बर पवे थी। असांजी ज़बान में तमामु घणा सन्हा सन्हा दाणा हूंदा आहिनि जेके ज़बान खे खोरो कंदा आहिनि त जीअं खाधो असां जेको चॿाड़ियूं था उनखे वात में हेॾे होॾे करे सघिजे। हाणे अचो त असां हिन दाणे खे थोरो वॾो करे ॾिसंदासीं। हाणे इहे जेके दाणा आहिनि इनखे वॾो कयोसीं। इहो दाणो जंहिंखे असां ॿुधो पपीलाई चइबो आहे, इहे पपीलाई खे वॾो कयोसीं त असांखे विच मां हीअ शिकिल नज़र आई ऐं हुनजे पासनि मां कुझु ॿिया दाणा दाणा असांखे नज़र ईंदा। इहे दाणा असल में टेस्ट बड्स या ज़ाइके वारियूं ॻोढ़ियूं आहिनि। ज़ाइके वारी ॻोढ़ीअ खे अञा वॾो करे ॾिसंदासीं त असांखे हिकिड़ी मुखड़ीअ वांगुरु बनावट नज़र ईंदी जंहिंमें अंदरि 50 खां 100 ताईं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा टेस्ट सेल्स या ज़ाइके वारा जीव घड़ा मौजूदु हूंदा आहिनि। इहे ज़ाइके वारा जीव घड़ा दरअसल केमिकल रिसेप्टर्स हूंदा आहिनि जेके कीमियाई अमल जे करे महसूस कंदा आहिनि त कहिड़े क़िस्म जो खाधो आहे हुनजो कहिड़ो टेस्ट आहे। हिन जे मथां कुझु वार हूंदा आहिनि। जॾहिं खाधो ॻरी ऐं डिज़ोल्व थी हिन में वेंदो आहे तॾहिं उहो हिन में डिफ्यूज़ थी वेंदो आहे, हिन में अंदरि शामिल थी वेंदो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे हीअ दिमाग़ ताईं पैगाम रसानी कंदा आहिनि। हिकिड़ो अहम हिसो खाधे खे जे टेस्ट खे या ज़ाइके खे महसूस करण जो आहे थुक या पिक। थुक या पिक में जॾहिं खाधे जा ज़रड़ा पवंदा आहिनि त उहे उन में डिकम्पोज़ थींदा आहिनि, उन में हल थी वेंदा आहिनि। उन खां पोइ उहे जज़्ब थी वेंदा आहिनि असांजे जीव घड़नि में जेके टेस्ट बड में मौजूदु आहिनि। उन्हनि जे जज़्ब थियण सां बरक़ी सिग्नल पैदा थींदो आहे ऐं उहो बरक़ी सिग्नल तंतुनि जे वसीले असांजे दिमाग़ ॾे वेंदो आहे। इहो सिग्नल जेको हिते बरक़ी सिग्नल या बरक़ी इशारो पैदा थियो उहो हिन तंतुनि जे ज़रिए दिमाग़ ॾे वेंदो। अहिड़ी तरह दिमाग़ खे ख़बर पवंदी त असां कहिड़ो खाधो खाधो आहे या कहिड़ो ज़ाइको महसूस कयो आहे। जीअं असां ॾिठो त असां बुनियादी ज़ाइका जेके असां महसूस करे सघूं था उहे आहिनि लूणियाट, चिप्स में खारा बिस्किट आहिनि लूण आहे, कोड़ो, करेला, निमूरियूं ऐं मिर्च, मिठो, जलेबी, खटा मिठड़ा ऐं चॉकलेट, खटा, अंबड़ी, लीमो ऐं गिदामिड़ी या कटारा। पर इन खां अलावा हिकिड़ा ॿिया बि ज़ाइका आहिनि जेके हिननि में नथा अचनि। मिसाल तौरु भुॻड़ा। भुॻड़नि खे तव्हां छा चवंदो त लूण वारा हुआ, कोड़ो आहे, मिठो आहे या खटो आहे। भुॻड़ा हिन मां कुझु बि कोन्हनि। या फुल्ला, मकई जा फुल्ला जंहिंखे पॉपकॉर्न चइबो आहे, उहे बि हिननि ज़ाइकनि मां को बि कोन्हे। अहिड़ी तरह टमाटो न को खटो आहे न को मिठो आहे, न को चहिरो आहे न को कोड़ो आहे। हाल ही में यानी कुझु ॾहाको खनि साल या 20-15 साल अॻु में साइंसदाननि जापान जे साइंसदाननि इहो चयो त इहो बि हिकिड़ो अलॻि ज़ाइको आहे
जेको हिननि चइनि बुनियादी ज़ाइक़नि खां अलावा आहे, उन जो नालो आहे उमामी। सिंधीअ में उनखे खणी चइजे चहिरो। अहिड़ी तरह इंसान 5 ज़ाइक़ा सुञाणे सघे थो। इंसान जी ज़बान में हिन जा ख़ाबरू बि मौजूदु आहिनि हिन ज़ाइक़े जा। यानी जेके ख़ाबरू ज़बान में मौजूदु आहिनि उहे आहिनि लूणियाठ जा, सॉल्टी जा, बिटर यानी कोड़े जा, स्वीट यानी मिठे जा, सावर यानी खटे जा, ऐं उमामी यानी चहिरे जा। अचो त हाणे ज़बान जे बारे में कुझु दिलचस्प मालूमात असां ॾिसूं। ज़बान 8 मुश्कनि जी ठहियल हूंदी आहे, यानी 8 डिफरेंट क़िस्म जा मसल्स इस्तेमालु थींदा आहिनि ज़बान में। सरासरी ज़बान 4 इंच डिघी हूंदी आहे। ज़बान जी रंगत मां बि सिहत जी ख़बर पवंदी आहे त इंसान जी सिहत सही आहे या हिन में कहिड़ी क़िस्म जी ख़राबी थी सघे थी। ज़बान जा दाणा टेस्ट बड्स न हूंदा आहिनि। टेस्ट बड ज़बान जे दाणनि जे हेठां हूंदा आहिनि, पर उहे फिलीफार्म जे अलावा ॿियनि दाणनि जे हेठां हूंदा आहिनि। ज़बान में 10,000 टेस्ट बड हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी ज़िंदगी सिर्फ़ु 2 हफ़्ता हूंदी आहे, ऐं हर 2 हफ़्तनि खां पोइ ज़बान में नवां टेस्ट बड ठही वेंदा आहिनि। ज़बान अहिड़ो उज़वो आहे जंहिंखे कुझु ख़ासि माण्हू ई वेढ़े सघंदा आहिनि ऐं घणा माण्हू वेढ़े कोन सघंदा आहिनि। तव्हां सम्झो था ज़बान कीअं वेढ़बी आहे? अचो त ॾिसूं ज़बान कीअं वेढ़बी आहे। हीउ ॾिसो कीअं कुझु माण्हुनि ज़बान वेढ़ी आहे। मां त ईअं कोन थो वेढ़े सघां। तव्हां मां जेकॾहिं को वेढ़े सघे थो त वेढ़े ॾेखारे। तव्हां पंहिंजी ज़बान खे वेढ़ण जी कोशिशि जारी रखो ऐं नाना खे ॾियो इजाज़त, छो त नाना खां त ज़बान वेढ़िजे कोन थी। ॾाढी कोशिशि कई अथमि नंढे हूंदे खां वठी, पर हाणे बि कोन थींदी। मूंखे ॾियो इजाज़त। ऐं पर हा, तव्हां वञण खां अॻु में ई यूट्यूब जो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे मिटनि माइटनि खे, पंहिंजे हम क्लासनि खे ॿुधाइजो त हिन चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं हितां सबक़ पढ़नि। अल्लाह हाफ़िज़।